उनखां सहाबा जो अक़ीदो ॾिसो। वरी भेट कंदो हलां, असांजी क़ौम केतिरा असांजा मुस्लमान भाइर आहिनि बीमार हूंदा आहिनि, धागा ॿधंदा आहिनि, तावीज़ ॿधंदा आहिनि, बाज़ औक़ात वण जा छोॾा ॿधंदा आहिनि। असां पाण ॾिठा आहिनि, छोॾा ॿधा पिया आहिनि, तावीज़ ॿधा पिया आहिनि, धागा ॿधा पिया आहिनि। तावीज़ बि एतिरा हूंदा आहिनि जो बाज़ औक़ात अधु पाउ जा तावीज़ हूंदा आहिनि। हाणे अक़ीदो छा अथनि त इहो तावीज़ बीमारी खां बचाईंदो, नुक़सान खां बचाईंदो, तंदुरुस्ती ॾींदो, फ़ाइदा पहुचाईंदो। अल्लाहु अकबर। ऐं पोइ केतिरा ईमान जा कमज़ोर जेकॾहिं धागो टुटी वियो, तावीज़ टुटी वियो, सम्झंदो त हाणे मरी वियुसि, जिस्म मां ताक़त, जिस्म मज़ा ताक़त निकिरी वई। अल्लाह जा बाना। वरी चवां थो, जिन खे काफ़िर चओ था, हालांकि आहिनि त काफ़िर, उन्हनि बाबके जी ॻिची में धागो या तावीज़ कोन्हे, पाण खां वधीक ॾटा मुटा आहिनि। उन्हनि जी एवरेज उमिरि बि 75-80 साल आहे। असां वटि त वधि में 55-56 साल। तावीज़ ॿधण खां पोइ बि बीमार। बल्कि मुंहिंजो तजुर्बो आहे, डॉक्टर आहियां, जेके धागा ऐं तावीज़ ॿधनि सां हूंदा ई नफ़्सियाती मरीज़, हूंदा ई नफ़्सियाती मरीज़, ठीकु थींदा ई कोन्हे। हाणे अचो ॾिसो सहाबा जो अक़ीदो। सैयदुना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अज़ीम सहाबी आहे। असांजा हनफ़ी दोस्त चवंदा आहिनि त फ़िक़्ह हनफ़ी जो बुनियाद सैयदुना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह रखियो। हाणे उन अज़ीम इंसान जो अक़ीदो क़बूल कंदो, पंहिंजे घर में अचे थो, घर वारी ज़ैनब खे धागो ॿधो पियो आहे। सुवाल करे थो, ज़ैनब धागो छो ॿधो अथई? इन में सबूत आहे त सहाबा जे दौर में धागे ॿधण जो रवाज कोन हो। रवाज हुजे हा त पुछे हा, ज़ैनब तो छो धागो ॿधो आहे? माना पहिरियों दफ़ो ॾिठाई, माना पहिरियों दफ़ो ॾिठाई घरवारी जी गिची में धागो। ज़ैनब चयो त मूंखे अख में सूर हो, हिकिड़े यहूदी आलिम पढ़ी ॾिनो, ॿधम, सूर ख़तम थी वियो। हाणे छा चवंदो? फ़ाइदो थी वियो, शइ जाइज़ थी वई। फ़ाइदो थी वियो, शइ जाइज़ थी वई। छा इहो शरई दलील आहे? जेकॾहिं इनखे शरई दलील बनाईंदो त पोइ शराब बि हलाल थी वेंदो, उन में फ़ाइदा आहिनि। पोइ सूअर बि हलाल थी वेंदो, उन में फ़ाइदा आहिनि। इहो को शरई क़ाइदो कोन्हे त जंहिं शइ मां फ़ाइदो थिए उहा हलाल थी वञे। इहो शरई क़ाइदो ई कोन्हे, यादि रखी छॾियो। हलाल उहा शइ आहे जेके अल्लाह हलाल चवे, अल्लाह जो नबी हलाल चवे। हराम उहा शइ आहे जेके अल्लाह ताला हराम चवे, अल्लाह जो नबी हराम चवे। भले फ़ाइदा थियनि, पर उहा शइ हराम आहे जेकॾहिं रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगंबर उनखे हराम करार ॾिनो। घरवारी छा चयो? अब्दुल्ला, सूर ख़तम थी वियो। हाणे अब्दुल्ला खे चवणु घुरिजे हा, असां जहिड़े दौर जेको मुस्लमान हुजे या कमज़ोर ईमान वारो, ज़ैनब पाण खे फ़ाइदो खपे, तंदुरुस्ती खपे, तंदुरुस्ती मिली वई, अखि ठीकु थी वई, हाणे भले धागो ॿधो पियो हुजे। चयई न, बल्कि हदीस आहे लफ़्ज़ फजज़ब, अॻिते हथ वधायई। पाण ज़ाल खे कोन चयई त तूं पटे हिनखे परते उछलाए, पाण हुनखे जले, धागे खे टोड़े हुनखे परते उछलाए। पोइ छा चयई? अंतुम आलु अब्दुल्लाह लअग़नियाउ अन शिर्क। हाणे लॻायो फ़तवा अब्दुल्ला बिन मसूद ते। ऐं अब्दुल्ला जी ज़ाल, अब्दुल्ला जी घरवारी, तोखे शिरक जी ज़रूरत न आहे। साबित छा थियो? इब्न मसूद रज़ी अल्लाह नो धागे खे शिरक चयो। का तावील कंदो? का तावील हलंदी? सैयदुना अब्दुल्ला बिन मसूद धागे खे शिरक चयो, हालांकि फ़ाइदो थियो। हिकिड़ो नुक़्तो मुंहिंजो यादि रखी छॾियो, दीन जो बुनियाद तजर्बात न आहे। दीन जो बुनियाद तजर्बात न आहे। जेकॾहिं तव्हां तजर्बात खे, पंहिंजा पंहिंजा जेके एक्सपीरियंसिस हूंदा आहिनि, उनखे तव्हां दीन बनायो, तव्हां सुभाणे हिंदू जो रद्द नथा करे सघो। छो? तव्हांखे हिंदू चवंदो मूंखे बीमारी हुई, फलाणे मंदर में वियसि, पंहिंजो असांजो जेको भॻवानु आहे उते प्रसाद चाढ़ियुमि, मुंहिंजी बीमारी दूर थी वई। हाणे करियो रद्द, हाणे करियो रद्द। हुनखे त बुत मञाओ चए थो फ़ाइदो थी वियो, पोइ बुत परस्ती जाइज़ थी वेंदी। तजर्बात खे जेकॾहिं तव्हां बुनियाद बनायो त पोइ हिंदू जो रद्द बि नथा करे सघो। हू तव्हांखे पंहिंजा तजर्बात ॿुधाईंदो।
तजर्बात दीन ना आहे। दीन अल्लाह जो कलाम, अल्लाह जे नबी जो फरमान। हाणे कुरान और हदीस चवनि था कंहिं शइ खे ग़लति उहा ग़लति आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु छा कयो, धागो पटे उनखे परते उछलाया। इहा साहबा जो अक़ीदो। असां पंहिंजी औलाद जी गिची मां धागा टोड़िया, घर वारी जी गिची मां धागा टोड़िया, उन्हनि खे तौहीद जो सबक़ ॾिनोसीं। असां मां त के अहिड़ा आहिनि अहल हदीस सॾाइण वारा बि ईमान जा कमज़ोर, धागा ॿधा पिया। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, मन अल्लक तमीमतन फ़क़द अशरक। मुस्नद अहमद जी सही हदीस आहे, जे तावीज़ ॿधो उन शिरक कयो, जे तावीज़ ॿधो उन शिरक कयो। अल्लाह ते वेसाण जो कोन रहियो। हाणे ही तावीज़ धागो मूंखे चङो भलो कंदो, ही तावीज़ मूंखे मुसीबत खां बचाईंदो। अल्लाह जा बानो, मानी खां सवाइ न आऊं हली सघां थो, न तव्हां हली सघो था, न यूरोपियन अमेरिकन हली सघनि था। ठीकु आहे, मानी खां सवाइ हली सघूं था, नथा हली सघूं, पर तावीज़ खां सवाइ हो हलनि पिया। छो आऊं हलां पियो, आऊं हलां पियो, हो हलनि पिया सभु। छो? दलील आहे इहा शइ ज़रूरी कोन्हे, बल्कि प्यारे पैगंबर शिरक करार ॾिनो उनखे। अल्लाह जा बानो, पंहिंजो ईमान वधायो रब्बुल आलमीन ते तवक्कुल अल्लाह। अल्लाह ते भरोसो तव्हांजो अची वञे, दुनिया जे कंहिं माण्हू खां, कंहिं शइ खां तव्हां कोन डिॼंदो। नफ़ो हुनजे हथ में आहे, नुक़सान हुनजे हथ में आहे। हू नथो चाहे, दुनिया जी का ताक़त तव्हांखे नुक़सान नथी पहुचाए सघे। दोस्तो, हुन खां पोइ